नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे फैज़गंज में ख़बर ॾींदा आहियूं त फैज़गंज जे ॻोठ रहमतुल्ला चांग में 4 ॾींहं अॻु 12 साला नारी सुमेरा ज़ुबैर चांग सां प्यार जो परणो लाइ निकिरी वई आहे। जंहिंखां पोइ नारी जे वालिद घरनूर चांग फैज़गंज पहुची प्रेमी ज़ुबैर चांग ऐं संदसि वारसनि ते नारी जे अगवा जी NC दाख़िल कराई हुई। जंहिं बाद फैज़गंज पुलिस प्रेमी जोड़े खे कराची में गिरफ़्तार करे ॻोठ जे वॾेरे हवाले करे छॾियो आहे। जंहिं बाद ॻोठ जे वॾेरे जरगो करे प्रेमी ज़ुबैर चांग खे कारो करार ॾेई संदसि प्रेमी जे वारसनि ते 5 लाख ॾंड विधो ऐं 5 साल नेकाले ॾियण ऐं नारी जे ॿिए हंधि शादी करण जी फतवा जारी करे नारी जे 10 सालनि जी नींगरी सां शादी कराए रहिया हुआ। त अहिड़े वाक़े जूं ख़बरूं सोशल मीडिया ते वायरल थियण बाद DIG सखर नोटिस वरितो, पुलिस खे हुकुम जारी कयो त नारी खे बाज़ियाब कराए कोर्ट में पेश कयो। जंहिं बाद फैज़गंज पुलिस जरगो कंदड़ वॾेरनि सां गठजोड़ करे नारी खे जुडिशनल मैजिस्ट्रेट फैज़गंज जी अदालत पेश कयो त कोर्ट टाइम ख़त्म थियण सबबि नारी जो बयान रिकॉर्ड न थी सघियो। जंहिं बाद फैज़गंज पुलिस नारी खे वोमेन थाणे खैरपुर मुंतक़िल करे छॾियो आहे। अहिड़े वाक़े बाद नारी सुमेरा जे मामे मीडिया खे ॿुधायो आहे त मुंहिंजी भाणेजी सुमेरा प्यार जे पढ़ने लाइ ज़ुबैर सां निकिरी वई हुई। जंहिं बाद वॾेरे पुलिस जी मदद सां जरगो करे प्रेमी धुर ते 5 लाख ॾंड रखी कारो करार ॾेई तालके मां निकाली ॾेई मुंहिंजी भाणेजी खे वॾेरनि मुसलसल कैद करे कंहिं 10 साल जे नींगर सां शादी करण पे चाही। इन फैज़गंज पुलिस मुलविस आहे। गरी रिश्वत वठी नारी जी ज़िंदगी तबाह कनि पिया। मूं DIG ऑफिस में 15 खे इतला ॾिनो, जंहिं खां पोइ नारी खे बाज़ियाब करायो वियो। हींअर बि मुंहिंजी भाणेजी खे जान जो ख़तरो है, मूंखे वॾेरा क़त्ल जो धमकियूं ॾियनि पिया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।